जी तुम्हें सुनाऊं, रोज मैं सुख दुख अपना। बाबा जी तुम्हें सुनाऊं, मैं अपने मन की बातें सतगुरु तुम्हें सुनाऊं। मैं अपने मन की बातें सतगुरु तुम्हें सुनाऊं। मुझे तो लाज न आवे, ओ मुझे तो लाज न आवे, तुझ पे अधिकार है बाबा जी तेरे भरोसे मेरा परिवार है। बाबा जी तेरे भरोसे मेरा परिवार है। चल रहा घर ये मेरा बाबा जी तेरी दया से, चल रहा घर ये मेरा बाबा जी तेरी दया से। नींद लेती हूँ सुख की, चिंता सब तेरे हवाले। नींद लेती हूँ सुख से, चिंता सब तेरे हवाले। पूरा परिवार मेरा, ओ पूरा परिवार मेरा तेरा कर्जदार है। बाबा जी तेरे भरोसे मेरा परिवार है। बाबा जी तेरे भरोसे सबका परिवार है। ध्यान तू रखना हरदम मेरे परिवार पर, ध्यान तू रखना हरदम मेरे परिवार पर। दया तू करना हरदम मेरे परिवार पर, दया तू करना हरदम मेरे परिवार पर। भक्तों की विनती बाबा, ओ भक्तों की विनती बाबा ये बारंबार है। बाबा जी तेरे भरोसे मेरा परिवार है। बाबा जी तेरे भरोसे मेरा परिवार है। बाबा जी तेरे भरोसे मेरा सबका परिवार है। बोलो गोदरी वाले घनश्याम की जय। बोलो गुरु नानक देव की जय। हिकु दफ़ो ईअं थियो, यमदूत खे मोकिलियो भई वञ हेठि फलाणी फलाणी माता जो टाइम अॼु पूरो थियो आहे, उनखे अॼु वञी करे तूं वापसि वठी आ। यमदूत वियो हेठि, छा वञी ॾिसे कि माता ॾाढी बीमार पई आहे, लेटी पई आहे ऐं उहो पाण बि वीचारी ईअं घुरे वेठी भई मूंखे भॻवानु मथे घुराए, मूंखां पीड़ा नथी सहन थिए। पर उनजे भरिसां 3 नंढियूं नंढियूं न्याणियूं वेठियूं आहिनि। हिकु 2-3 साले जी हूंदी सम्झो, हिकु वरी 4-5 साले जी, ऐं हिकु तमामु नंढड़ी जेका अञा माउ जो खीर पीए वेठी, तमामु नंढड़ी न्याणी। यमदूत खे अची वई दया, चई मां जो हिन माता खे वठी वेंदुसि, पोइ हिन 3 न्याणियुनि जी देखभाल केरु कंदो? यमदूत छा कई, बिना हुन माता खे वठी करे मथे हली वियो। जीअं मथे वियो, हुनखे भॻवानु छा कयो, धड़का ॾिनईंसि, चईसि तोखे असां कहिड़ो हुकुम ॾिनोसीं? छा हुकुम ॾिनोसि हुनखे? भई वञी करे हुन माता खे वठी आ। हुनजा ॾींहं हाणे हिते पूरा थिया। उहो पाण घुरे वेठी वई, मां ही लोक छॾां, पंहिंजो इहो शरीर छॾां ऐं मां मथे वञां। त चईसि यमदूत ॿुधाएसि थो, चईसि मूंखे ॾाढी दया अची वई, तव्हां पाण हुजो आहे उते, ॾिसो आहे भई 3 नंढियूं नंढियूं न्याणियूं आहिनि, हिकु त अञा माउ जो खीर पीए वेठी, त मूंखे हिमत ई नथी मां हुन माता खे मथे वठी अचां।
भॻवानु चंसि त हाणे तोखे हिन जी सज़ा मिलंदी, छो त तूं असांजो हुकुम न मञियो आहे। हाणे तोखे पृथ्वी लोक ते वञी रहणो आहे, इहा तुंहिंजी सज़ा आहे। तूं वञ पृथ्वी लोक ते वञी रहने, ऐं तूं ॾिस पृथ्वी जा माण्हू जेके आहिनि केतिरा मूर्ख आहिनि। ऐं जॾहिं तूं इहो नोटिस कंदे भई पृथ्वी जा माण्हू जेके आहिनि उहे मूर्ख आहिनि, तोखां खिल निकिरी वेंदी। ऐं जॾहिं तोखां 3 दफ़ा खिल निकिरी वेंदी, असां तोखे वापसि मथे स्वर्ग लोक में घुराईंदासीं। यमदूत परेशान थी वियो, भई हाणे मूंखे एतिरी देरि ते पृथ्वी लोक ते रहणो पवंदो, ऐं अलाए कॾहिं मूंखे खिल ईंदी, अलाए कॾहिं मां मूर्खता ॾिसंदसि माण्हुनि जी। हाणे थियो ईअं, जीअं यमदूत ॿाहिरि वेठो हुजे रोड ते, उनखे ॾाढी थधि लॻे। हाणे सोचे पियो भई स्वर्ग लोक में त असांखे कपिड़ा बि न खपंदा आहिनि, न थधि हूंदी आहे, न गर्मी हूंदी आहे, उते न पाणी खपंदो आहे, न खाधो खपंदो आहे। हे त पृथ्वी लोक में असांखे गर्मी लॻे थी, थधि थिए थी, बुख लॻे थी, उन लॻे थी, सभु कुझु खपे पृथ्वी लोक में। ऐं इहा ई सज़ा आहे पृथ्वी लोक जी, भई असां ख़ाली शयुनि जे पुठियां भॼंदा रहूं। उतां हिकु ग़रीब चमार लंघियो थी, उनजे हथ में हुई ब्लैंकेट, घर पियो खणी वञे। उनजी ज़ाल चई भई अॼु अची त कंबल वठी अचिजे। चमार जी पई नज़र उन कंबल ते, उनखे यमदूत जी नज़र पई। यमदूत चईसि मूंखे इहा ब्लैंकेट ॾे। सोचे थो जेको घर वेंदुसि दरका मिलंदा, जो त ज़ाल चयो आहे इहो ब्लैंकेट वठी आ, पर ठीकु आहे, हे वीचारो घुरे थो, मां हिनखे इहो ब्लैंकेट ॾियां थो। चमार छा कई, हुन यमदूत खे उहा ब्लैंकेट ॾेई छॾी। यमदूत चएसि थो मूंखे बुख लॻी आहे ॾाढी। हाणे चमार सोचे थो मां हिनखे घर त वठी वञां, पर मुंहिंजी ज़ाल वरी मूंखे गुस्सो कंदी, त चएसि थो ठीकु आहे तूं हलजांइ, उहो थोरो ॻाल्हाईंदे तोखे घटि मथे, तूं कन बंदि कजांइ, पर पंहिंजो खाधो खाई उतां हली वञजांइ। जीअं हुनखे चमार चएसि थो हल मुंहिंजे घर, यमदूत ज़ोर ज़ोर सां खिलणु चालू। यमदूत सोचे थो भई ॾिसो इंसान केतिरो मूर्ख आहे, मां हिनखे चवांसि थो मां हिनजे घर हलंदुसि, त हे सोचे थो भई वठी वञांसि की न, ऐं वरी वठी बि थो वञे, छा थो चए तकिड़ो खाधो खाई करे उतां हली वञिजे। इनखे न ख़बर आहे कि मुंहिंजे अचण सां हिनजे घर में केॾी बरकत पवण वारी आहे। त ॾिसो इहा ई ग़लती इंसान कंदो आहे। इंसान जेके ॿाहिरों जेको लुक आहे, ॿाहिरों जेको रूप आहे, उनजे मथां वेंदो आहे। अमीर खे घर वठी वेंदो आहे, पर कंहिं ग़रीब जंहिंजे पेरनि में भाग आहे उनखे घर न वठी वेंदो आहे। इन करे घर में बरकत न ईंदी आहे। साधु संत फ़कीर वीचारा बिना कपिड़ा चेंज करे मेरा कपिड़ा पाए, हुननि जा हथ पेर बि मेरा हूंदा आहिनि, पोइ माण्हू चवंदा आहिनि इन्हनि खे घर वठी वञो। जेके विश्वास रखंदा आहिनि संतनि में उहो वठी वेंदा, पर ॾिसो जेके हूंदा आहिनि न कोई कोई ईअं तमामु पौश हूंदा, जेके उहे चवंदा हिननि संतनि खे असां घर वठी वञूं, माण्हू छा चवंदा, पर उन्हनि खे न ख़बर आहे कि जेके भॻवान आहिनि उहे उन्हनि संतनि जा ई गुलाम आहिनि। संत मुख मां हिकु शब्द कढनि, भॻवान खे उहो मञिणो पवंदो। यमदूत बि ईअं ई थो सोचे भई मां हिनजे घर वेठो वञा, हिनखे भाग लॻण वारो आहे, पर इहो केॾो सोचे वेठो भई मां वठी वञा न वठी वञा। पहुची वियो यमदूत हिनजे घर, त माता जेका हुई चमार जी घर वारी ॾाढी गुस्से वारी हुई, गुस्सो बि कयईं ॾाढो, उनखे खाधो बि खारायईं। त यमदूत पुछेसि थो माता मां हिकु राति हिते रहां? चएसि थी हा रहो भले, पर कमु करिणो पवंदे। चईसि कहिड़ो कमु? चईसि जूतियूं पयूं आहिनि इहे सभु ठाहिजे। ऐं यमदूत त होशियारु हुयो, राति जो खाधो वग़ैरह खाधई, लेटी पियो, सुबुह जो उथियो, चप्पल ठाहिण चालू करे छॾी। ऐं एतिरा फास्ट चप्पल ठाहे पियो, जूता ठाहे पियो, जो विकामजंदा वञनि ऐं न चमार जे घर में बरकत ईंदी वञे। अॼु राजा जो नौकर आयो, अची करे चई इन मां हे असांजो ऊचो
चमड़ो आहे, इन मां असांखे राजा जी मोजड़ी ठाहे। वरी यमदूत खे खिल अचेसि थी ॿियो दफ़ो, जी वरी इंसान ॾिसो केॾो मूर्ख आहे, ख़बर न त सुभाणे छा थियण वारो आहे ऐं छा ठाराए वेठो। जीअं राजा अॼु चमड़ो मोकिलियो आहे, छा ठाराइण लाइ? जूतियूं या मोजड़ी ठाराइण लाइ। पर इन मां ठहंदा छा? इन मां ठहंदा राजा जा स्लीपर ठहंदा, चप्पल ठहंदा, जेके डेड बॉडी खे पाईंदा आहिनि। बोलो गोदरी वारे घनश्याम की जय। राजा खे ईअं ख़बर आहे भई मां सुभाणे मोजड़ी पाइण वारो आहियां, पर थियण वारो छा आहे? उनजी मृत्यु लिखियल आहे। यमदूत खे उते खिल अचे थी ॿियो दफ़ो। भई इंसान केॾी तयारी कंदो आहे, सुभाणे जी, परीहं जी, तापरीहं जी, मथे साल जी, पर असांखे ॿिए पल जी ख़बर न आहे। पहिरियों दफ़ो कॾहिं खिलियो यमदूत? कीअं खिलियो यमदूत पहिरियों दफ़ो? मूंखे घर वठी हल। त पाण बि ॾिसो केॾो सोचंदा आहियूं कंहिंखे घर में घुराइण लाइ, सोचंदा आहियूं न? ईअं न सोचंदा आहियूं भई कंहिंजे अचण सां असांखे भाग लॻंदो। न्याणी ईंदी आहे रक्षाबंधन ते घर में, कीबाईंदा आहियूं मता न अची वञे। भाॼाई चवंदी आहे असांखे तुंहिंजी राखी पहुची वई पोस्ट जे रस्ते, पर निराण चवंदी आहे मां त राखी मोकिली न। भई उते परे वेठी हुजे, परे खां ई सभु वठे, पर ईअं न सोचंदा आहियूं भई न्याणीअ जा पेर घर में पवंदा, हिते ईंदी त वेही करे भॻवान खे प्रार्थना कंदी पंहिंजे माता पिता लाइ, पंहिंजे भाउरनि लाइ, भाॼाइनि लाइ, भेणनि लाइ प्रार्थना वेही कंदी, दुआ ॾेई वेंदी। केर बि ईंदो घर में उहो छा कंदो? दुआ ॾेई वेंदो, भले उहे मुख सां कुझु न चवनि। केर कुझु खाई वेंदो आहे, कोई कुझु पी वेंदो आहे, उनजे एवज़ में असांखे कुझु न कुझु पुण्य ज़रूरु मिलण वारो आहे। ऐं हर को पंहिंजो दाणो पाणी लिखाए आयो आहे, केरु कंहिंजे घर न खाईंदो आहे। जंहिंजो जेको दाणो पाणी आहे उहो उते पहुची वेंदो आहे। ॿियो दफ़ो छो खिलियो यमदूत? भई जूती, माण्हू जूती था ठाराइनि, पर थियण वारो आहे चप्पल। अञा यमदूत शुरू करे पियो उनजी मोजड़ी ठाहिण, राजा जी न्यापो अची वियुसि भई राजा गुज़ारे वियो आहे, हाणे मोजड़ी कैंसिल कर, हाणे छा ठाहिजनि? स्लीपर ठाहिजनि, चप्पल ठाहिजनि। बराबरि हुनजा चप्पल ठाही उते पहुची विया। हाणे कार मां हिकु माता लथी ऐं उन सां 3 तमामु ख़ूबसूरत छोकिरियूं अंदरि अचनि था। हे बि चप्पल ॾे, हे बि चप्पल ॾे, हे बि शूज़ ॾे, हे बि मोजड़ी ॾे, अलाए घणनि लखनि जी शॉपिंग करे वरिती। पोइ मोची उन माता खां पुछेसि थो, माता तोखे एॾो प्यार आहे छा पंहिंजी धीअरुनि सां? एॾो उन्हनि खे तूं परचेसिंग करे ॾिनी आहे, एतिरी शॉपिंग उन्हनि जे लाइ? चईसि मुंहिंजे 3 धीअरुनि जी शादी आहे ऐं जेको बि अॼु मुंहिंजो आहे इहो इन्हनि 3 धीअरुनि जो आहे। मोची चएसि थो भई तव्हां त असांजे भरिसां ई रहंदा हुआ, पोइ मूंखे जेतिरो यादि आहे तव्हांजा त कोई ॿार हुया ई न। चईसि पोइ उन अञा जेको अॻियां वारो घरु आहे उते हिकु माता गुज़ारे वई हुई जंहिंजूं 3 न्याणियूं हुयूं। पोइ इहे 3 न्याणियूं मां खयूं हुयूं, मूं खयूं हुयूं ऐं 3 न्याणियुनि खे मां वॾो कयो आहे। त इहे मुंहिंजी धीअ खां वधीक बि धीअरुनि खां, मुंहिंजे धीअरुनि खां बि वधीक आहिनि। इहे कहिड़ियूं 3 न्याणियूं हुयूं? जेके पहिरीं वारी माता जी हुयूं, जेके यमदूत चयो हो भई वापसि खणी अच। त ॾिसो उतां खां बि सुठी लाइफ उन्हनि खे मिली। उन ई माता सां हुजनि हा त एतिरी सुठी लाइफ न मिले न। हे अमीर माता इन्हनि खे पाले करे वॾो कयो ऐं अॼु उन्हनि जी लखनि जी शॉपिंग चालू आहे ऐं सुठे घरनि में उन्हनि जी शादी अचे थी। त कॾहिं बि पाण कुदरत ते, भॻवान ते डाउट न करूं कि भॻवान कुझु उबतो कंदो। हाणे यमदूत खे 3 दफ़ो खिलाए। छो खिलायसि? पंहिंजे पाण ते खिलायसि। भई मुंहिंजे मथां ड्यूटी हुई, मां हुन माता खे मथे वठी वञा, पर मां छा पियो सोचां हिननि न्याणियुनि जो छा थींदो? पर हिननि न्याणियुनि जो त पहिरीं खां ई सभु कुझु लिखियो पियो आहे। भॻवान त पहिरीं खां ई सभिनी जो सभु कुझु फ्यूचर लिखी छॾियो आहे। असांजे चिंता करण सां, असांजे सोचण सां कुझु चेंज थियण वारो न आहे।
ऐं इंसान उहो ई कमु वही कंदो आहे। भॻवानु चए थो चिंता न करो, पाण चिंता ई कंदा आहियूं। भॻवानु चए थो भई उदास न थियो, पाण उदास ई थींदा आहियूं। भॻवानु चए थो सोचो न, पाण सोचंदा ई आहियूं। भॻवानु चए थो नाम सिमरन करो, उहो असां खां पुॼे नथो। भई चिंता केरु कंदो, असां नाम सिमरन कंदासीं त। सोचंदो केरु वरी नाम सिमरन कंदासीं त। हिन कथा मां छा छा सिखियासीं? जंहिंजो दाणो पाणी लिखियलु आहे उन्हनि खे घर में अवसि घुरायूं। अलाए कंहिंजे पेरनि में बाग लिखियलु आहे, बरकत लिखियलु आहे। स्पेशली न्याणियुनि खे अचनि 2 ॾींहंनि लाइ उन्हनि खे 4 ॾींहं रहाए छॾूं। अचनि 4 ॾींहंनि लाइ उन्हनि खे 8 ॾींहं रहाए छॾूं। अॻे ईअं कंदा न, कोई महिमान अचे उनखे भॼाइण जे पुठियां न पऊं, भई जल्दी वञे जल्दी वञे। ऐं केरु अचे उनखे खाली पेट न मोकिलूं। कबीर संत चए थो सबसे मीठा बोलिए, सबके पढ़िए पाँव, ना जाने किस रूप में नारायण मिल जाए। समझूं था पर जॾहिं परीक्षा जी घड़ी ईंदी आहे तॾहिं फेल थी वेंदा आहियूं। ॿी ॻाल्हि छा सिखियासीं कथा मां? जेको अचे थो अचण ॾियो, अॻकथी न करूं, सुभाणे जी न सोचूं। जीअं राजा सोची सुभाणे जी, भई मां मोजरी पाईंदुसि, न मिलियसि हुनखे मोजरी। ऐं टियों छा सिखियोसीं? कंहिंजी बि चिंता न करो, सभिनी जा ॾींहं चेंज थियण वारा आहिनि। जेको ग़रीब आहे उहो अमीर थींदो, जेको अमीर आहे उहो ग़रीब। छो त कोई बि शइ परमानेंट न आहे, जेको बि आहे उहो थोरे समय जे लाइ आहे। इन करे अगरि अमीर आहियूं त घमंड न करूं, ग़रीब आहियूं त चिंता न करूं। ऐं उहो सभु फिक्स आहे, कॾहिं कंहिंजो चरखो चेंज थींदो, इहो सॼो फिक्स आहे। असांजे सोचण सां कुझु बि न थियणो आहे। बोलो बाबा हरदास राम साहिब की जय। बाबा हरदास राम असांजी भारत तई, बाबा राम साईं असांजी भारत तई। तुंहिंजा आहियूं गुलाम, ओ तुंहिंजा आहियूं गुलाम असांजी भारत तई। बाबा हरदास राम असांजी भारत तई। सुहिणा साईं कांवर राम असांजी भारत तई। तुंहिंजे दर ते अचूं था सुबुह ऐं शाम साईं, तुंहिंजे दर ते अचूं था सुबुह ऐं शाम साईं। तुंहिंजी चौखट चुमूं था सुबुह ऐं शाम साईं। तुंहिंजी चौखट चुमूं था सुबुह ऐं शाम साईं। तोखे आहे प्रणाम, ओ तोखे आहे प्रणाम असांजी भारत तई। बाबा हरदास राम असांजी भारत तई। बाबा गेला राम साईं असांजी भारत तई। तूं ही आहीं समायल मुंहिंज रग रग में साईं, तूं ही आहीं समायल असांजे रग रग में साईं। तो बिन केर आहे मुंहिंजो हिन जग में साईं, तो बिन केर आहे मुंहिंजो हिन जग में साईं। तो ख़बर तो आना, ओ तो ख़बर तो आना असांजी भारत तई। बाबा गिरदास राम असांजी भारत तई।
बाबा दिलाराम साईं असांजी भारत तई स्वर्ग खां सुहिणो बाबा तुंहिंजो हर द्वार आहे स्वर्ग का सुहिणो दाता तुंहिंजो दरबार आहे चवे थी दुनिया सारी सभिनि खां प्यारो आहे चवे थी दुनिया सारी असांजी सभिनि खां प्यारो आहे सुखन जो आहे दान ओ सुखन जो आहे दान असांजी भारत तई बाबा हरदास राम असांजी भारत तई बाबा दिलाराम साईं असांजी भारत तई बोल को तो बोलो बाबा हरदास राम साहिब की जय। हिकु मज़दूर हुयो जेको भगवान में ॾाढो विश्वास रखंदो हो सुबुह शाम भक्ति कंदो हो ऐं मज़दूरी बि कंदो हो पर वीचारे खे कमाई ओतिरी थींदी हुई 2 फुल्का हुनखे मंझंदि जो खाइण लाइ मिलंदा हुआ 2 फुल्का हुनखे राति जो कॾहिं हुनखे 3 फुल्को न मिलंदो हुनखे वधीक कमाई न थींदी हुई त रोज़ भॻवान खां घुरंदो हो मूंखे बरकत ॾे पर बरकत अचे ई न चवंदो मां सिकी वियो आहियां भई मां 3 रोटी ॾिसां मां 2 रोटियूं मंझंदि जो खाईंदो आहियां 2 राति जो मूंखे 3 रोटी ॾिसणी आहे पोइ हिकु ॾींहुं गुस्से में भॻवान खे प्रार्थना कई या भॻवान खे गुस्सो कई चईसि भॻवान मुंहिंजे नसीब में घणियूं रोटियूं लिखियूं अथई चईसि 6 बोरा तुंहिंजे नसीब में लिखियल आहिनि 6 बोरा कणिक जा उन जूं रोटियूं भई इहे 6 बोरा तोखे सॼी ज़िंदगी हलाइणा आहिनि अॻिते जा 20-30 साल त चईसि भॻवान मुंहिंजो हिकु अर्ज़ु मन इहे 6 जो 6 बोरा मूंखे सुभाणे ॾे ऐं भले को परीअ मूंखे वापसि वठी वञ भॻवान चईसि ठीकु आहे जीअं तूं चए उनजे घर में घणा बोरा पहुची विया 6 बोरा कणिक जा पहुची विया उनजा फुल्का ठाराई रोटियूं ठाराई हिनखे ॾिसणो हो भई 2 खां वधीक मुंहिंजे घर में रोटियूं ठहनि थियूं छा चई मां इहे सभु जेके आहिनि मां अॼु सभु विराए छॾंदुसि भंडारो मां लंगर हलाए छॾंदुसि पर मुंहिंजी इच्छा त पूरी थी न भई मां 2 रोटियुनि खां वधीक रोटियूं पंहिंजे घर में ॾिठियूं उनजा फुल्का ठाराई रोटियूं ठाराई ऐं सॼी संगत खे खाराए छॾी हाणे राति जो सुम्ही पियो चई मुंहिंजी जेका कोटा हुई उहा छा थी वई पूरी थी वई हाणे मां सुबुह जो किथे वेंदुसि भॻवान वटि वेंदुसि वेंदो भॻवान वटि छो न वेंदो हुनजी कोटा पूरी थी वई ॿिए ॾींहुं सुबुह जो उथियो हुनखे लॻे पियो मां उथंदुसि ई न मुंहिंजी कोटा त पूरी थी वई मां त हाणे उथंदुसि ई न सुबुह जो छा ॾिसे त 60 बोरा पिया आहिनि बोलो गोदरी वारी घनश्याम की जय भॻवान खां पुछे थो कीअं 60 बोरा चीज़ जेके खाई विया उन्हनि जे नसीब जो तुंहिंजे घर में ईंदो न वाहेगुरु अॼु उन्हनि जे नसीब में 4 फुल्का हुया तुंहिंजे घर में 2 फुल्का खाई विया उन्हनि लाइ 4 फुल्का तुंहिंजे घर में अची विया जिन हज़ारनि खे तूं खाराए 6 बोरा उन्हनि सभिनी जे नसीब जो तुंहिंजे घर में अची वियो उन्हनि जो बि त नसीब लिखियल हुयो न किथे इन करे कॾहिं बि इहे न सोचूं भई असां था कंहिंखे खारायूं उन्हनि जे नसीब जो ऑलरेडी लिखियल आहे ऐं उहो पाण खे कहिड़े न कहिड़े रस्ते वापसि मिलंदो बोलो बाबा हरदास राम साहिब की जय जेको भगवान असां खां चाहे थो भई मंत्र करो या भजन सिमरन करो या नाम सिमरन करो इहो कंहिंखे करिणो आहे मन खे करिणो आहे पर मन ई सभिनी खां वधीक छा आहे चंचल आहे उन मन खे स्थिर करण ई सभिनी खां ॾुखियो आहे जंहिंजो मन कंट्रोल में अची वियो माना सम्झो न भगवान खे बि कंट्रोल में करे वरितो मन जॾहिं ख़ाली हूंदो आहे त पियो कुझु न कुझु वीचार
कंदो, हा न, कुझु न कुझु वीचार पिया हलंदा। जीअं हिकु साधू छा कई, तमामु घणी साधना करे हिकु प्रेत खे पंहिंजे वस करे छॾी। हाणे हुन प्रेत खे जेको खपेसि हुन खां कमु कराईंदो। हुन प्रेत खे चवंदो वञ फलाणे जो हीअ हाल करे आ, प्रेत उहो हाल करे ईंदो, वञ हिनजे घर मां हे खणी आ, वञ हे रखी आ, प्रेत वेही करे उहे कम कंदो। हाणे थियो ईअं, प्रेत खे वांदो ॾियणु न ईंदो। उहो प्रेत जॾहिं वांदो वेठो हूंदो हो, वञी हिन ब्राह्मण खे मारंदो हो, हिनखे साधू खे, जल्दी मूंखे कुझु कमु ॾे, जल्दी मूंखे कुझु कमु ॾे, न त मां तोखे मारंदुमि। त साधू थी वियो परेशान, चई मां हिन खां केतिरा कम कराया, हिन प्रेत खां, हा न, हिकु ही रखी आ, ही खणी आ, हिनखे ही करे आ, हुनखे हू करे आ। उन खां पोइ त ब्राह्मण खे लॻंदो भई हाणे मन शांत, इहो प्रेत जेको आहे इहो शांत वेही रहे, पर प्रेत छा कंदो, हुन साधू खे वञी मारंदो, जल्दी कुझु कमु ॾे, जल्दी कुझु कमु ॾे। साधू वञे थो पंहिंजे वॾे गुरूअ वटि, भई मूंखां त ग़लती थी वई आहे, मां हिन प्रेत खे वस में त कयो आहे, हिन खां जेतिरो कमु कराइणो आहे करायां थो, पर जॾहिं वांदो वेठो हूंदो आहे पोइ छा थो करे, मूंखे ई अची मारे थो। हाणे हिन जो कुझु सल्यूशन ॿुधायो। चईंसि हिकु खंबो हणी छॾ, पोइ हुन प्रेत खे चओ वञ हिन खंबे ते मथे चढ़ ऐं लहो, मथे चढ़ ऐं लहो। पोइ जंहिंमहिल प्रेत खे कुझु कमु न हुजे उहो खंबो वेही चढ़ंदो, ऐं बाक़ी जंहिंमहिल तोखे कमु हुजे हुन प्रेत खां उहो कमु कराइजे। सम्झे थी सभिनी खे कथा? कंहिंखे न सम्झंदो हुजे त माना जीअं जो जंजाल खणी आयो हुन प्रेत खां, कमु त कराए पियो, पर जॾहिं वांदो हुयो प्रेत हिनखे अची मारंदो हो। हुनखे उन लाइ छा कयईं, हुन हिकु खंबो हणी छॾियईं। छा चवंदो हुन प्रेत खे, छा वेही कर, हिन खंबे ते लहो चढ़ वेही कर। त हाणे इहो प्रेत केरु आहे, पंहिंजी लाइफ में इहो प्रेत केरु आहे, पंहिंजो मन आहे। इहो मन जेसि ताईं पाण कम में लॻाईंदा आहियूं कमु कंदो आहे। मन खे चवंदा आहियूं खाधो ठाहे, मन खाधो ठाहींदो आहे। मन खे चवंदा आहियूं साफ़ सफ़ाई कर, मन साफ़ सफ़ाई कंदो आहे। वरी चवंदा आहियूं भॼन सिमरन कर, कंदो आहे। पर जंहिंमहिल वांदो वेठो हूंदो आहे उन वक़्तु छा कंदो आहे, जेका पंहिंजी कयल कमाई आहे सॼी विञाए छॾींदो आहे। जंहिंमहिल मन वांदो हूंदो आहे पाण अजाया ख़्याल वेही सोचंदा आहियूं, अजायूं ॻाल्हियूं वेही सोचंदा आहियूं, अजाई पर पचर वेही कंदा आहियूं, चिंता वेही कंदा आहियूं, पंहिंजी हेल्थ ख़राब कंदा आहियूं चिंता करे, अजायो सोचंदा आहियूं वेही करे। वधीक सोचण सां ई ब्लड प्रेशर थींदो आहे, वधीक सोचण सां ई ब्लड प्रेशर खां पोइ हार्ट जी बीमारी थींदी आहे। जेका सोच हूंदी खून बि ओड़ो ठही वेंदो आहे। सुठी सोच माना खून सुठो, ख़राब सोच माना खून बि छा थी वेंदो आहे, ख़राब थी वेंदो आहे। अगर सुठी सोच हूंदी आहे त बॉडी में हार्मोन्स चलंदा आहिनि, पॉजिटिव हार्मोन्स चलंदा आहिनि, उहे शरीर खे स्वस्थ रखंदा आहिनि। जॾहिं असां गुस्से में हूंदा आहियूं या कंहिंजे लाइ कुझु बुरो वेही चवंदा आहियूं उन वक़्तु ज़हर ठहंदो आहे शरीर जे अंदरि, उहो खून बि ओड़ो ई थींदो वेंदो आहे, पोइ हुन मां बीमारियूं थियणु चालू थी वेंदियूं। माना सभु कंहिंजे हथ में आहे, मन जे हथ में। ऐं मन कंहिं वांगुरु वेठो हले, प्रेत वांगुरु वेठो हले। बिज़ी आहे त बिज़ी आहे, पर जॾहिं फ्री आहे त पोइ असांखे वेठो नुक़सानु पहुचाए। पोइ जीअं हुन साधू छा कयईं, खंबो हणी छॾियईं, तीअं पाण में कहिड़ो खंबो हणूं, नाम सिमरन जो खंबो हणी छॾियईं। जॾहिं बि फ्री वेठा हुजूं मन खे छा चऊं, हाणे नाम सिमरन वेही कर, हाणे कथा वेही ॿुध। जी हाणे कारकत चालू आहे त कारकत जी कथा वेही ॿुधूं, हुनजो पुण्य केतिरो वॾो आहे कारकत जी कथा जो। भॼन सिमरन वेही करूं, नाम सिमरन वेही करूं, भॼन यादि वेही करूं, कथाऊं यादि वेही करूं। फ्री न वयूं, फ्री विहण खां सुठो कंहिं मंदिर में हली वञूं, उते वञी कथाऊं करूं। त छा थींदो, मन जेतिरो सुठियुनि ॻाल्हियुनि में बिज़ी हूंदो ओतिरी पंहिंजी सिहत बि सुठी थींदी।
ऐं जेतिरो नाम सिमरन कंदासीं कोई ईंदड़ आपदा बि असांजे मथां न ईंदी ऐं जेका बि असांखे शइ खपे भॻवान खां ई घुरंदा आहियूं न उहा ई नाम सिमरन सां मिलंदी सिर्फ़ु मंदिर वेंदासीं भॻवान खां घुरंदासीं उन खां पोइ ॻाल्हियूं ॿोलियूं करे घर वापसि ईंदासीं थींदियूं मन जूं ख़्वाहिशूं पूरियूं न थींदियूं त असांखे छा करिणो आहे जीअं ॿार खे सेखारींदा आहियूं भई डिसिप्लिन सां स्कूल वञ डिसिप्लिन सां वञी रहे हुते टीचर जो ॿुध छा थी चए सभु यादि कर सेम तीअं पंहिंजे मन खे सम्झाइणो आहे हिकु दफ़ो हिकु प्रेमी खे पैरालिसिस जो अटैक अची वियो उनखे लकवो थी वियो वो भॼन आया बाबा हरदास राम साहिब वटि चईसि बाबा जल्दी हलो फलाणे खे लकवो थी वियो आहे बाबा हुनजे घर विया उनखे मथे ते हथ वेठा फेराइनि ऐं बाबा नाम सिमरन वेठा धीरे धीरे हुनजी तबियत ठीकु थींदी थी वञे बाबा चवनिसि था हाणे जेको मां चवां उहो तूं मुंहिंजे पुठियां चओ जीअं जीअं तूं मुंहिंजे पुठियां चवंदे तूं अञा ठीकु वेंदो थी वञे छो त इहो हिकु हिकु शब्द छा आहे दवाईअ जो कमु करण वारो आहे हितां बाबा हिकु शब्द चवनि हिकु लाइन चवनि उहो बि हिकु लाइन चवे ईअं कंदे कंदे उहो माण्हू सॼो ठीकु थी वियो त बाबा हुनखे ॾिसो बाबा डॉक्टर न हुया कहिड़ी दवा ॾिनऊंसि हुनखे नाम जी दवा ॾिनऊंसि सभिनी खे ख़बर बि आहे भई नाम जी दवा आहे उन मां ई ठीकु थींदा आहियूं पर चवाराईंदा आहियूं पाण कंदा आहियूं नाम सिमरन उचारण कंदा आहियूं भॼननि जो न कंदा आहियूं न भई शर्माईंदा आहियूं भई भॼन छो चऊं पर भॼन चवंदासीं त छा थींदो असांखे छा मिलंदी दवा मिलंदी भई कोई ईंदड़ बि बीमारी हूंदी हुनजी बि छा मिली वेंदी दवा मिली वेंदी सभई मिली करे छा चऊं मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ ॾेखारण हकीमन खे बेकार आ ॾेखारण हकीमन खे बेकार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ दवा की न थींदी मुंहिंजे मर्ज़ जी दवा की न थींदी मुंहिंजे मर्ज़ जी हकीमन खे कहिड़ी ख़बर मर्ज़ जी हकीमन खे कहिड़ी ख़बर मर्ज़ जी त कहिड़े मर्ज़ जो ही बीमार आ त कहिड़े मर्ज़ जो ही बीमार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ चरी थी फिरां मां तुंहिंजे दर अॻियां चरी थी फिरां मां तुंहिंजे दर अॻियां पतंग सां बचां मां तुंहिंजे दर अॻियां पतंग सां बचां मां तुंहिंजे दर अॻियां ॾेखारी तो अहिड़ी का झलकार आ ॾेखारी तो अहिड़ी का झलकार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ चिनी जे बि मूंखे त छिनणो न आ चिनी जे बि मूंखे त छिनणो न आ हरगिज़ बाबा दर तुंहिंजो छॾणो न आ हरगिज़ बाबा दर तुंहिंजो छॾणो न आ कयल ज़िंदगानीअ जो इक़रार आ कयल ज़िंदगानीअ जो इक़रार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ मरी जे वञा त मूं ॾिस
वञा त ॾिसजो ज़रूर। चिने पाड़े कढजो जनाज़ो ज़रूर, चिने पाड़े कढजो जनाज़ो ज़रूर, त माण्हू चवनि हीअ वफ़ादार आ, त माण्हू चवनि हीअ वफ़ादार आ। मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ। ॾेखारण हकीमन खे बेकार आ, ॾेखारण हकीमन खे बेकार आ। मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ। बोलो बाबा दास राम साहिब की जय। जीअं सुठा वीचार सोचण सां सुठो फल मिले थो, तीअं ख़राब वीचार सोचण सां फल बि छा मिलंदो? ख़राब मिलंदो। जंहिंजी गिला पचर कंदासीं उन्हनि जा कर्म असांजे अकाउंट में अची वेंदा। जीअं 6 गोरनि मां घणियूं गोरियूं थी वियूं? 7 थी वियूं। उन्हनि जे नसीब जो खाधो इन माण्हूअ जे घर में अची वियो। अहिड़ी तरह जॾहिं असां ॿियनि जे लाइ ॻाल्हायूं था उन्हनि जा कर्म पंहिंजे अकाउंट में अची वेंदा आहिनि। पोइ पाण छा चवंदा आहियूं, भई मां एतिरी भक्ति कंदी आहियां, मां एतिरी सेवा कंदी आहियां, पर मूंखे त कुझु फ़ाइदो पवे ई नथो। 100 रुपयो कमायूं था ऐं 100 रुपयो ई ख़र्च था करे छॾियूं। 100 रुपए जो नाम सिमरन कमायूं था, पोइ 100 रुपए जी गिला करूं था कंहिंजी न कंहिंजी। पोइ उन्हनि जा ख़राब कर्म पंहिंजे अकाउंट में अचनि था ऐं उहे 100 रुपया ख़तमु। जीअं राजा ब्राह्मणनि खे घुरायो, 100 ब्राह्मण आया, खाधो खाराई सभिनी ब्राह्मणनि खे, तमामु सुठो पुण्य जो कमु कई। ब्राह्मणनि खे घर में घुराइण, उन्हनि खे खाधो खाराइण, साधु संतनि जी सेवा करणु, इन जेतिरो कोई पुण्य आहे ई न। जीअं वीचारनि ब्राह्मणनि खाधो खाधो, 100 जा 100 ब्राह्मण गुज़ारे। चित्रगुप्त लिखे पियो मथे, चई 100 ब्रह्म हत्या कंहिंजे अकाउंट में लिखां? पुछे तो विष्णु भगवान खां। राजा जे अकाउंट में लिखां? छो त राजा घुराई 100 ब्राह्मणनि खे। चईंसि न, राजा वीचारे खे त कुझु ख़बर ई न पई छा थियो, हुन त सुठे भाव सां घुराई, हुनजे अकाउंट में न लिखजनि। चईंसि रांदे जे अकाउंट में लिखां? भई रांदो जंहिं खाधो ठाहियो। चईंसि न, हुन बि भाव सां खाधो ठाहियो, हुन बि भाव सां सभिनी खे खारायो। चईंसि कंहिंजे अकाउंट में लिखां? चईंसि खाधे में ज़हर अची वियो हो। कीअं आयो उहो ज़हर? मथे आसमान में हिकु हिल ऐं हिकु बाज़ जेके चवंदा आहियूं ऐं नांग ॿई पाण में विढ़नि पिया। त नांग पंहिंजे बचाव लाइ छा पियो करे? ज़हर कढे पियो, है न। जीअं डंग हणंदा आहिनि त उन में ज़हर हुनजो ॿाहिरि निकिरे पियो ऐं उहो ज़हर किथे अची किरे पियो? खाधे में अची किरे। चित्रगुप्त पुछे थो हिन नांग जे अकाउंट में लिखां? चईंसि न, हुनजो त धर्म आहे, हुनखे अगरि केरु खाए थो त उहो त ज़हर कढंदो। चीज़ बाज़ जे अकाउंट में लिखां? हिल जे अकाउंट में? चईंसि न, हुनजो बि धर्म आहे, उहो ॿियो छा खाईंदी, हुनखे नांग ई खाइणो आहे। त चीज़ कंहिंजे अकाउंट में लिखां? चीज़ हाली रखी छॾ, कंहिंजे बि अकाउंट में न लिख। राइट टाइम ते पाण ॾिसंदासीं कंहिंजे मथां इहो एॾो वॾो पाप विझणो आहे। 8-10 साल थी विया, उन ई शहर में हाणे हिकु नओं ब्राह्मण आयो ऐं नदीअ ते उते 2 मायूं बीठियूं हुयूं, पाणी भरण आयूं हुयूं। पोइ ब्राह्मण देवता वञी करे पुछे थो, माता फलाणे फलाणे राजा जो महल किथे आहे? त हिकु माता खे हुन वक़्तु मज़ाक जे मूड में हुई, चएसि थी अच्छा उहो राजा जंहिं 100 ब्राह्मणनि जी हत्या कई हुई। पोइ ब्राह्मण ॾिजी वियो, भई हे छा थी ॻाल्हाए। पोइ जंहिंखे न ख़बर हुई हुनखे बि सॼी ॻाल्हि ख़बर पइजी वई। ॿुधायूंसि रस्तो, ईअं ईअं वञ। ब्राह्मण पहुची वियो। हाणे विष्णु भगवान सॾु करे थो चित्रगुप्त खे। चईसि मिली वियो माण्हू जंहिंजे अकाउंट में इहो पाप लिखणो आहे। कंहिंजे अकाउंट में लिखंदा? हुन माईअ जे अकाउंट में।
छो न माई जे अकाउंट में लिखंदा? चईं वो त सभु रोइन पिया, ब्राह्मण गुज़ारे वियो त हे त खिली करे ॿुधाए थी भई उहो राजा जंहिं ब्राह्मणनि जी हत्या कई ऐं राजा कई बि न हत्या, ऐं इहा कूड़ थी ॻाल्हाए राजा जे लाइ, एतिरे सुठे माण्हू लाइ, ऐं जेको हिन जो राजा आहे, जेको हिन जी सार संभाल लाइ वेठो, उन जे लाइ उबतो थी ॻाल्हाए इन जे अकाउंट में इहो 100 ब्राह्मणनि जी हत्या जो पाप लिखोसि। त माना जेके उन माता जे अकाउंट में सुख लिखियल आहे उहे सभु छा थी विया? सभु छा थी विया? सभु नाश थी विया। हाणे हुनजी लाइफ में छा ईंदा? दुख ई दुख ईंदा। हिकु ब्रह्म हत्या जो बि ॾाढो वॾो दुख आहे, त 100 ब्रह्म हत्या जो केतिरो वॾो पनिशमेंट थींदी, केतिरी वॾी सज़ा थींदी। जॾहिं बि असांखे लॻे भई असांजे मथां दुख आहे, असां कोई सज़ा वेठा भोगूं, सोचियो भई असां छा कयो हूंदोसीं। राजा धृतराष्ट्र बि वियो कृष्ण भॻवान वटि, चईसि मां छो अंधो आहियां? कृष्ण भॻवान ॾेखारेसि थो भई 12 जन्म पहिरीं तूं हिकु शिकारी हूंदो हुएं, तूं शिकार करण लाइ वएं ऐं हिकु बदक जी ॿिन्ही अखियुनि में वञी तूं तीर हएं। तोखे पंहिंजी प्रैक्टिस करणी हुई तीर कमान जी, ऐं तोखे छा मिले तीर हणण लाइ? अखियूं मिले हिकु बदक जूं। तूं हुन बदक खे तीर हणी आहे, उहा ई सज़ा असांखे तोखे ॾियणी हुई। तोखे हिन जन्म में असां छा ठाहियोसीं? सूरदास ठाहियोसीं। कुछ करे आयो, इन करे कुछ भोगे वेठो। अगर असां भी कुछ भोगूं था, माना सोचूं असां कुछ करे आया हूंदासीं, इन करे वधीक न करूं हाणे, है न? मजाक में भी न माता वांगुर कंहिंजे लाइ कुछ चऊं न, मता न उन्हनि जा कर्म असांजे अकाउंट में अची वञनि। उन वक़्तु असांखे मज़ो ईंदो आहे, 2 मिंटनि जो मज़ो हूंदो आहे, खिल मज़ाक हूंदी आहे। ऐं मां त इहा ॻाल्हि पंहिंजे अखियुनि सां ॾिठी आहे। हिकु माता जंहिं तंहिं न्याणी खे ॾिसी चवंदी हे त ॿधी करे शादी करणी, हे त ॿधी करे शादी करणी। ख़बर ईअं पई 20 सालनि खां पोइ पंहिंजी धीअ ॿधी करे शादी कई। सही। कंहिंजे लाइ बि असां कुछ बि ईअं न चऊं, छो त उहे ई शयूं वरी आॾो ईंदियूं आहिनि। वरी धृतराष्ट्र पुछे थो कृष्ण भॻवान खां, भई मुंहिंजा 100 पुट छो मारिजी विया? चईसि तूं एतिरे सुठे मूड में हुएं, शिकारी हुएं, तूं 2 तीर तो न बदक जे अखियुनि में हयं, उनजे पुठियां उनजा 100 बच्चा हुया उन बदक जा, ऐं तो छा कये? उहे 100 तीर कंहिंजे उन्हनि 100 बदकनि खे हणी छॾिया। तूं उनजा 100 ॿार मारे आहीं, मूंखे हिन जन्म में तुंहिंजा 100 ॿार मारणा पिया। बोलो बाबा हरदास राम साहिब की जय। साॻियो सवाल पुछे थो भीष्म पितामह, भई मां त माता गंगा जो पुटु आहियां, मां त कॾहिं कुझु बुरो कर्म कयो ई कान्हे, मां त ब्रह्मचार्य आहियां, मां कॾहिं कूड़ बि न ॻाल्हायो आहे, कंहिंखे मां कुझु नुक़सान न पहुचायो आहे, तॾहिं बि तव्हां मूंखे हिननि तीरनि जे मथां सुम्हारियो आहे। 18 ॾींहं उहे तीरनि जे मथां हुया भीष्म पितामह। कृष्ण भॻवान वरी ॾेखारनि था भई 52 जन्म पहिरीं तूं हिकु ब्राह्मण हूंदो हुएं, तूं नदी क्रॉस करी पियो, उतां हिकु नांग वञे पियो, उहो नांग तोखे कुझु नुक़सान न पियो करे, पर तूं पंहिंजे बचाव लाइ डंडी सां उन नांग खे उछलाए, ऐं उहो नांग किथे वञी किरियो? कंडनि जे वणनि में वञी किरियो। जेतिरा कंडा उन नांग खे चुभिया, उन नांग जी मृत्यु थी वई। जेतिरा ॾींहं ओतिरा तीर तोखे वेठा लॻनि, हाणे ओतिरा ॾींहं तोखे इहे तीर लॻंदा, ऐं उन खां पोइ तुंहिंजी मृत्यु थी वेंदी। उते 18 ॾींहं स्नेक जेको नांग हुयो उहो भोॻियो, तोखे बि हिते घणा ॾींहं भोॻिणो आहे? 18 ॾींहं। बोलो बाबा हरदास राम साहिब की जय। गोदरी वाले घनश्याम की जय। दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार, दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार, यहाँ से मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार, यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार, यहाँ से मैं हारी तो आई तेरे द्वार, दुनिया
से मैं हारी तो आई तेरे द्वार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। सुख में प्रभु और तेरी याद न आई, दुख में बाबा तुझसे प्रीत लगाई। सुख में प्रभु और तेरी याद न आई, दुख में बाबा तुझसे प्रीत लगाई। सारा दोष मेरा मैं करती हूँ स्वीकार। सारा दोष है मेरा मैं करती हूँ स्वीकार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार। दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। मेरा तो क्या है मैं पहले से हारी, तुझसे ही पूछेगी दुनिया ये सारी। मेरा तो क्या भैया जी घर लो जो सुबह थी लो काम आ सकियो ना तुझसे ही पूछेगी दुनिया ये सारी। डूबी नैया कैसे तेरे होते केवट हार। डूबी नैया कैसे तेरे होते केवट हार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार। दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। सब कुछ लूटा बस एक लाज बची है, तुझसे ही बाबा मेरी आश बंधी है। सब कुछ लूटा बस एक लाज बची है, तुझसे ही बाबा मेरी आश बंधी है। सुना है तुम सुनते हो हम जैसों की पुकार। सुना है तुम सुनते हो हम जैसों की पुकार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार। दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। जिसको बताया बाबा मेरा फसाना, सबने बताया बाबा तेरा ठिकाना। जिसको बताया बाबा तेरा फसाना, सबने बताया बाबा तेरा ठिकाना। मैंने तुमको माना है माता पिता परिवार। मैंने तुमको माना है माता पिता परिवार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार। दुनिया से मैं हारी तो आई तेरे द्वार। यहाँ अगर मैं हारी
सरकार। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। गुरु गोदरी वाली घनश्याम की जय। सभी संत महात्मा की जय। औलाद कयो झूलेलाल। जेको चौको झूलेलाल पंहिंजा थींदा बेड़ा पार। प्रेम से बोलो जय माता दी। एक